साइंस क्लास 7 बाब 12 सबक 7 दूरबीन ऐं सिज खे ॾिसणु टेलीस्कोप एंड ऑब्जर्विंग द सन। आउं आहियां साइंस उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे जेको लेक्चर जो मौज़ू आहे दूरबीन ऐं सिज खे ॾिसणु टेलीस्कोप एंड ऑब्जर्विंग द सन। दूरबीन या टेलीस्कोप परे वारनि शयुनि खे वेझो करे ॾेखारींदड़ औज़ार खे दूरबीन टेलीस्कोप चइबो आहे। टेली जो मतिलबु आहे दूर याने ॾूराहीं या परे वारी, ऐं स्कोप जो मतिलबु आहे बीन याने ॾिसणु। बीन जो लफ़्ज़ आमतौर ते तव्हां ॿुधो हूंदो। मिसाल जे तौर ते असां नाबीन लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, याने ना याने न ऐं बीन याने नज़र। जंहिंजी नज़र न पवे उनखे नाबीन सॾियो वेंदो आहे। ईअं दूरबीन याने परे वारनि शयुनि खे ॾिसणु, टेलीस्कोप परे वारनि शयुनि खे ॾिसंदड़ औज़ार खे असां टेलीस्कोप सॾींदा आहियूं। अवाइली दौर में लेंस या शीशनि खे हथ में जलजंदड़ सिलेंडरनि या ट्यूबनि में लॻायो वेंदो हुयो। मिसाल जे तौर ते ही तव्हांखे ट्यूब नज़र अचे थो, इन में अंदरि लेंस ऐं मिरर्स शीशा लॻल आहिनि, जेकी हथ में जले करे माण्हू परे वारनि शयुनि खे वेझो करे ॾिसंदा हुया। अहिड़े क़िस्म जूं दूरबीनूं अवाइले दौर में इस्तेमालु थींदियूं हुयूं। जदीद दौर में टेक्निकी तरीक़नि सां उम्दा ऐं नफ़ीस दूरबीनियूं तयारु कयूं वञनि थियूं। दूरबीन जा क़िस्म, दूरबीन जा मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि, पर असां पंहिंजी 7वीं क्लास में सिर्फ़ु 2 क़िस्मनि ते फोकस कंदासीं। नंबर पहिरियों क़िस्म आहे दूरबीन जो रिफ्रैक्टर, जंहिंमें लेंस इस्तेमालु थींदा आहिनि। लेंस इस्तेमालु कंदड़ दूरबीन खे असां रिफ्रैक्टर सॾींदा आहियूं। हीउ ॾिसो, हिकिड़ो रिफ्रैक्टर टाइप जेका दूरबीन आहे, उन ते हिकिड़ो माण्हू आहे जेको चंड खे या सितारनि खे इन दूरबीन ते ॾिसी रहियो आहे, ऐं उन में ही लेंस ॾेखारियल आहे जेको चिटो थियल आहे। त रिफ्रैक्टर में अंदरि लेंस इस्तेमालु थींदो आहे। दूरबीन जो ॿियो जेको क़िस्म असां सम्झंदासीं उहो आहे रिफ्लैक्टर, आईना इस्तेमालु कंदड़ दूरबीन। मिसाल जे तौर ते हीअ दूरबीन आहे, इन में ॾिसो त तव्हांखे ही ऐं हेॾां ही वारो इहो मिरर्स ॾेखारियल आहिनि, शीशा ॾेखारियल आहिनि, जिन में रोशनी हेॾां ॿाहिरां अचे थी पई, उहा हिननि ते अची करे पवे थी, ऐं इहो आईनो हिन ते थो फिराए। उतां वरी पोइ असां कंहिं बि ॾूरांहें जिस्म खे, चंड खे या सितारे खे असां हुनजो मुशाहिदो कंदा आहियूं। रिफ्रैक्टर लेंस इस्तेमालु कंदड़ दूरबीन। हिन दूरबीन खे रिफ्रैक्टर दूरबीन इन लाइ चयो वेंदो आहे जो हिन में लेंस रोशनी खे मोड़े रिफ्रैक्शन करे परे वारनि जिस्मनि जो अक्स ठाहियो वेंदो आहे। हिन दूरबीन जा 3 अहम हिसा थियनि था। हिकिड़ो हिसो आहे ऑब्जेक्टिव लेंस। ही वारो जेको आहे ऑब्जेक्टिव लेंस, इहो इंसानी अखि जे मुक़ाबले में वधीक रोशनी गॾु कंदो आहे, जेको हिकु नुक़्ते ते जमा करे अक्स ठाहींदो आहे। हाणे हितां ही रोशनी हेॾां जेका अचे थी उनखे जमा थो करे, उहो हिते अचे करे तव्हांजो ॾिसो त ॿिए ॾांहुं वरी हिनखे मोड़ेसि थो। ॿियो आहे ट्रिगो ट्यूब। ही वारो ट्रिगो ट्यूब जेको आहे उहो इस्तेमालु थियल आहे। ऐं टियों आहे आई पीस। ही आई पीस आहे अखि वारो लेंस जेको अक्स खे वॾो करे ॾेखारे थो। इहो असां जिते अखि पंहिंजी रखंदा आहियूं ॾिसण जे लाइ, उनखे आई पीस सॾियो वेंदो आहे। इहे 3 हिसा इन दूरबीन जा थियनि था रिफ्रैक्टर जा। हिनखे रिफ्रैक्टर बि चयो वेंदो आहे या रिफ्रैक्शन टेलीस्कोप पिणु चई सघूं था हिनखे। रिफ्रैक्टिंग टेलीस्कोप जा जीअं असांखे तव्हांखे ॿुधायोसीं त हिन जा 3 अहम हिसा थियनि था। हिकिड़ो ही आहे ऑब्जेक्टिव लेंस। ही लेंस साइज़ में वॾो थिए थो। हिन जो कमु ॾूरांहें जिस्म खां ईंदड़ रोशनी खे गॾु करे नंढे लेंस ते उछलणु आहे। हिते रोशनीअ खे हिन गॾु कंदो, जेके किरणा होॾां अचनि था उन्हनि खे पोइ वरी नंढे लेंस ते उछलींदो। ॿियो आहे ट्रिगो ट्यूब। ही लॉन्ग ट्यूब जेको ठहियल आहे, जंहिंमें अंदरि लेंस फाथल आहिनि, इनखे असां ट्रिगो ट्यूब चयूं था। टियों आहे आई पीस। ही हिते आई पीस आहे, हिन में नंढो लेंस लॻल हूंदो आहे। हिन लेंस जो जेको आहे कमु आहे त जिस्म जे अक्स खे वॾो करणु, मैग्नीफाई करणु हूंदो आहे। ॿियो क़िस्म आहे दूरबीन जो रिफ्लैक्टर, याने आईना इस्तेमालु कंदड़ दूरबीन। हिन दूरबीन खे रिफ्लैक्टर दूरबीन इन लाइ चयो वेंदो आहे जो हिन में आईना रोशनीअ जी मोट रिफ्लैक्शन जी मदद सां परे वारनि जिस्मनि जो अक्स ठाहियो वेंदो आहे। ही हिकिड़ो आईनो लॻल आहे ऐं ॿियो ही विच ते आईनो लॻल आहे। हे परे खां जेके चंड खां हेॾां रोशनी जा किरण अचनि था
उहे अचे करे हिन ते पवंदा। इहो आईनो छा कंदो, इन्हनि खे मोटाईंदो हेॾी, हिन ते उछलाईंदुनि। ॿिए आईने ते जेको ॿियो आईनो आहे रोशनी खे अख वारे लेंस ॾांहुं मोकिलींदो आहे, उन ते हे प्राइमरी या मुख्य जेको आईनो आहे उहो हिन ते उछलाईंदो, हीअ वरी हेॾे मथे उछलाईंदो, हितां माण्हू बीह करे उनखे ऑब्ज़र्व कंदो आहे, आई पीस मां ॾिसंदो आहे। हे रोशनी जे मोट जे क़ाइदे ते हीअ दूरबीन कमु कंदी आहे, इन जे करे हिनखे रिफ्लेक्टर चयो वञे थो। तव्हांखे यादि हूंदो त रिफ्रैक्शन जो मतिलबु आहे मोड़ ऐं रिफ्लेक्शन जो मतिलबु आहे मोट, हिनखे असां रिफ्लेक्टर सॾियूं था। हिन दूरबीन जा बि टे आम हिसा थियनि था। हिकिड़ो आहे मुख्य आईनो, हीउ मेन मिरर आहे, पहिरियों आईनो इंसानी अखि जे मुक़ाबले में वधीक रोशनी गॾु कंदो आहे, जेको हिक नुक़्ते ते जमो करे अक्स ठाहींदो आहे, हीउ वारो। ॿियो आहे ड्रिगो ट्यूब, इहो साॻियो ई ट्यूब जंहिंमें अंदरि इहे आईना फाथल आहिनि। टियों आहे सानवी आईनो या ॿियो आईनो, हीउ ॿियो आईनो सेकेंडरी मिरर। ॿियो आईनो रोशनी खे अख वारे लेंस ॾे मोकिलींदो। हिते आयो जिस्म ॾांहुं हिन ॾे, हे मेन मिरर आहे, इन उछलायो रोशनी खे हिते, हिन मोटाईंदो वरी हेॾे अख ॾे। हिन दूरबीन जा टे आम हिसा थियनि था। हिकिड़ो आहे मुख्य आईनो, हीउ वारो, हीउ साइज़ में वॾो थींदो आहे, लार्ज मिरर गेदर्स एंड रिफ्लेक्ट्स लाइट। हीउ आईनो छा कंदो, वॾो थींदो आहे साइज़ में, हिन जो कमु इहो आहे त हेॾां उहो ॾूरां ऐं जिस्म खां जेका रोशनी अचे थी उनखे गॾु करे ऐं रिफ्लेक्ट करे हिन ते ॿिए ते। हाणे हीउ ड्रिगो ट्यूब आहे ॿियो हिसो। टियों हिसो आहे आई पीस ऐं नंढिड़ो आईनो। हीउ आई पीस आहे, इन में अंदरि हीउ नंढिड़ो आईनो लॻल आहे, स्मॉल मिरर रिफ्लेक्ट्स लाइट एंड इमेज इन टू आई पीस। हिन जो कमु छा आहे त हेॾां जेका इहा रोशनी मोटी अचे थी हिते, इन खे वरी हे हेॾे मोटाईंदो असांजी अखि ॾे, ऐं असां आई पीस में पोइ हेॾां जेको जिस्म आहे उहो उन जो अक्स असां हिते ॾिसंदा आहियूं, हिते असांखे नज़र ईंदो आहे। सिज खे ॾिसण लाइ हिफ़ाज़ती तदबीरूं, सेफ्टी मेथड्स व्हेन ऑब्ज़र्विंग द सन। सिज तमामु घणो रोशन आहे, उन ॾांहुं सिधो सो निहारणु या उनखे घणे वक़्त ताईं ॾिसण सां अखि जो जेको असांजो अंदरियो परदो आहे रेटिना, उनखे नुक़सानु पहुची सघे थो ऐं जेका नज़र आहे उहा असांजी घटि थी सघे थी। सिज खे महफ़ूज़ तरीक़े सां ॾिसण लाइ उनजो 99% जेको रोशनी आहे उनखे रोकिजे, बाक़ी 1% जेको रोशनी आहे उनखे असां ॾिसी सघूं था, त ईअं अखियुनि जो जेको नुक़सानु आहे उहो घटि थींदो। सिज ॾांहुं कॾहिं खुलियल अखियुनि सां ॾिसणु न घुरिजे, या रोशनी रोक नज़र जे औज़ारनि जीअं बाइनोक्यूलर आहिनि या टेलीस्कोप आहे या उस खां बचाव वारा चश्मा आहिनि, उन्हनि खां सवाइ कॾहिं बि सिज ॾे सिधो न निहारजे। गैलीलो नाले साइंसदान जंहिं दूरबीनी टेलीस्कोप ईजाद कई हुई, तंहिं पंहिंजी ठाहियल दूरबीनी सां सिज ॾांहुं निहारण करे पंहिंजी अखियुनि खे वॾो नुक़सानु पहुचायो हुयो। सिज खे महफ़ूज़ तरीक़े सां ॾिसण लाइ ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त तव्हां उनजो मुशाहिदे करण जे लाइ स्पेशल जेके ख़ासि तयारु कयल ऐनकूं आहिनि जिन खे सोलर ग्लासिस चइबो आहे, या त उहे तव्हां पाए ऐं पोइ सिज खे ॾिसो, या वरी ॿियो तरीक़ो इहो आहे त टेलीस्कोप में जेकॾहिं तव्हां सिज खे ॾिसो था त पोइ तव्हां उनखे डायरेक्ट न ॾिसो, टेलीस्कोप में जेको सिज जो इमेज आहे, अक्स आहे, उनखे तव्हां कंहिं अच्छी शीट ते उहो सिज जो इमेज बीहारियो या सिज जो इमेज कंहिं ईअं भित ते बीहारियो, ऐं पोइ तव्हां उनजो इनडायरेक्ट जेको आहे सो मुशाहिदो करे सघो था। ईअं तव्हांजी अखियुनि जो जेको नुक़सानु आहे उहो घटि थींदो, बिन उहो कोन थींदो। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।